अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो, छा रूंडो आख़िरकार चाकर खान खे हक़ीक़त ॿुधाए छॾींदो, छा जाबिर खान हाणे चाकर खान खे पढ़ाईंदो, छा हसीना बेगम हाणे चाकर खान खे ज़हर ॾेई छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बेल आइकन करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करे हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे पहिरियां ॻाल्हियुनि में रूंडे खे घुराईंदो ऐं रूंडे खे विहारींदो ऐं उते जाबिर खान बि अची वेंदो। त पोइ चाकर खान जेको आहे पहिरीं ॻाल्हि रूंडे खां पुछंदो, रूंडे खे चवंदो त उहे हक़ीक़तूं मूंखे ॿुधाए जेके तो कयूं आहिनि। त पोइ रूंडो जेको आहे उनखे साफ़ साफ़ चई छॾींदो त रावल खान खे ज़हर ॾियण में नी जाबिर खान जा हथ आहिनि ऐं रावल खान खे जेको आहे नी जाबिर खान ई मारियो आहे। चाकर खान चवंदो त रूंडो अगरि जेकॾहिं इन कमु जेको आहे जाबिर खान जो आहे त पोइ जाबिर खान बि हिते वेठो आहे। मां जाबिर खान पुछी थो वठां त आख़िरकार कार कहिड़ी आहे। जाबिर खान विच में ॻाल्हाईंदो त चाकर खान इन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। तव्हां इन खां अल सां ते हथ रखी पुछरायो त रावल खान खे ज़हर कंहिं ॾिनो ऐं रावल खान खे ज़हर ॾियण में कंहिंजा हथ हुया। इहो सॼो मसइलो इन जो अथई। पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे चाकर खान खे ज़हर ॾियण जी कोशिश कंदो। बहरहाल उनखे जेको आहे हाली का बि सबूत हथ न ईंदो, न ही हू हाली फ़िलहाल चाकर खान खे मारे सघंदो, छो जो उन घर में हाणे चाकर खान जी घरवारी मौजूद आहे। इन जे तरीक़े सां हू हाली फ़िलहाल हिकु प्लानिंग ठाहींदो। बहरहाल उनजी प्लानिंग जेको आहे नाकाम थी वेंदो ऐं पोइ हू इहा सोचींदो त हर हाल में पहिरियां मां चाकर जी घरवारी खे हितां तड़े कढां ऐं पोइ चाकर खान खे ज़हर ॾियण में सवलाई लॻंदी। उन जे करे हू हाणे जेको आहे तमामु चाकर जी घरवारी लाइ खॾो खोटींदो ऐं उनखे ॿाहिरि कढण जी कोशिश कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जी जेको आहे पूरी में पूरी इहा कोशिश हूंदी त मां कीअं बि करे इन हैदर खे राज़ी करे वापसि वठी अचां ऐं हैदर खे पंहिंजे गले सां लिघायां। ईअं न थिए जो जाबिर खान उन्हनि खे पटी पढ़ाए। इन जो सावल खान जो इहो चाल बि नाकाम थी वेंदो ऐं हैदर हमेशह हमेशह लाइ सावल खान जो दुश्मन थी पवंदो ऐं जाबिर खान उन्हनि खे पटी पढ़ाए छॾींदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।